सबरी कशो जे शहर वासन ऐं पूज पंचायत ऐं सॼी अवाम जो शुक्रिया रहा जंहिं मुंहिंजे लाइ ऐं नंढड़े जे लाइ ऐं सागर कुमार जे लाइ एॾी जदोजहद महिनत कई आहे जो उन रंग लाथो आहे न त असांखे अञा महीनो ॾेढ ॿियो लॻे सभिनी संगत जी महिनत रंग लाथो आहे अलाह कंदो सुभाणे इहो ई टाइम ते सागर कुमार सां सभई गॾु हूंदासीं असां मियां साहब ऐं सारी संगत जा ॾाढा सुरत आहियूं जंहिं एॾी माना जदोजहद कोशिशि करे पंहिंजो धरणो हणायो आहे जंहिंजे करे असांखे उते बि उन्हनि चयो पए तव्हां अॼु आज़ादु थी वेंदा आहियो जेको धरणो जेको लॻो आहे तव्हांखे आज़ादु करे आसारन जे मोहन जे आसारन जे पुत्र भारत थे हर भारत थे हिन धरती वारन जे हिन धरती वारन जे पुत्र भारत थे हर भारत थे पुत्र भारत थे हर भारत थे सिंगारन जे हिन सूर्य जे सिंगारन जे पुत्र भारत थे हर भारत थे हिन धरती वारन जे हिन धरती वारन जे पुत्र भारत थे हर भारत थे पुत्र भारत थे हर भारत थे दोस्तों ये तो मुखी साहब जो ॻाल्हियूं ॿुधियूं तव्हांजो धरणो एतिरो त मशहूरु थियो एतिरो कामयाबु थियो जे थाणेनि बि परेशान थी विया त मुखी साहब खे कीअं ऐं कहिड़े टाइम पुॼायूं घर वञे जल्दी असांजो निकिरे एतिरो परेशान थाणेनि ते बि हुयो उहे एतिरे खां परेशान हुया कि जल्दी असां मुंहुं छॾूं न त मथां कंहिं टाइम फौज पइजी हुजे धरती वारन जे हिन धरती वारन जे पुत्र भारत थे हर भारत थे पुत्र भारत थे हर भारत थे पुत्र भारत थे हर भारत थे पुत्र भारत थे हर भारत थे